तव्हां ॾिसी रहिया सिंध काज़ न्यूज़ जाम शोरे मां ॾिसंदा ख़ुसूसी रिपोर्ट। सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईद-उल-ज़मान आतिफ़ सिंधी ॿोली जे नामियारे शाइर ऐं सिंधी अदबी बोर्ड जे अॻूणे सेक्रेटरी इमदाद हुसैनी जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कंदे पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त इमदाद हुसैनी सिंधूअ जी सुरहाण हो। हुन साह जी आख़िरी घड़ियुनि ताईं सिंधी ॿोली अदब जी बेबाह ख़िदमत करे पंहिंजे मथां धरती जो कर्ज़ लाहे छॾियो। इमदाद हुसैनी जहिड़ा अज़ीम शाइर पंहिंजी धरती ऐं ॿोली जो फ़ख़ुरु हूंदा आहिनि। मखदूम सईद-उल-ज़मान आतिफ़ चयो त सिंध जे धरती ॾात जे हवाले सां उहा ज़रख़ेज़ ज़मीन आहे जंहिंजी मिटी मां भिटाई सचल सामी अयाज़ मखदूम तालब मौला ऐं इमदाद हुसैनी जहिड़नि अनमोल हीरनि जनम वरितो। उन्हनि माण्हुनि पंहिंजी पूरी हयाती ॿोली अदब जे बेलोस ख़िदमत करे ॿोली खे जीअदान ॾिनो। ॿिए तरफ़ सिंधी अदबी बोर्ड जो किताब घरां ई ॿियूं आफ़ीसियूं नामियारे शाइर इमदाद हुसैनी जे लाॾाणे ते सोग विचां बंदि कयूं वयूं हुयूं।